कंबर जे मेन गर्ल्स हाई स्कूल जी 9वीं जमात जी शागिर्दियाणी लारेब जंडील खां नामालूम चोर स्कूल जे मुख्य गेट ॿाहिरां मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। जंहिं बाद स्कूल जी टीचर्स ऐं शागिर्दियाणियुनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शागिर्दियाणी फातिमा, ज़ैनब ऐं ॿियनि चयो त स्कूल जे मुख्य गेट ॿाहिरां शागिर्दियाणी लारेब खां नामालूम चोर मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। वाक़िए ख़िलाफ़ मक़ामी थाणे ते एनसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। उन्हनि एसएसपी कंबर खां मुतालबो कयो त फुर थियल मोबाइल फ़ोन वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। कुबो सईद ख़ान सैफुल मक्सी ब्रांच मां निकिरंदड़ शाहबेग शाख, कुबो शाख ऐं ॿियनि शाख़ुनि में ज़रई पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आबादगार अॻुवाण ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही ऐं ॿियनि चयो त सारियुनि जी फ़सुल जी मुंद पूरी थियण वारी आहे, पर हिन महिल ताईं पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे। पाणी जी हथरादू खोट सबबि लखें एकड़ ज़रई ज़मीन बंजर थींदी वञे। उन्हनि चूंडियल नुमाइंदनि ऐं आबाशी अमले खां मुतालबो कयो त पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे। डिगरी में सोशल वेलफेयर सेंटर डिगरी में सिलाई, कढ़ाई ऐं कटाई जे हुनर में तरबियत वठंदड़ शागिर्दियाणियुनि में तरबियती सर्टिफिकेट विराइण सां गॾु जश्न आज़ादी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब दौरान सियासी समाजी अॻुवाण मीर शारिक टालपुर, डिप्टी डायरेक्टर अनवर ख़ासकेली ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते महिमान ख़ासि मीर शारिक ख़ान टालपुर ख़िताब कंदे चयो त सिंध जी हर न्याणी खे हुनरमंद बणाए संदसि पेरनि ते बीहारणु असांजो मक़सदु आहे। हुनरमंद न्याणी सिर्फ़ु मुआशी तौरु न बल्कि सलाहियत सां मज़बूत हूंदी आहे। आज़ादी जो ॾींहुं हर मर्द औरत ऐं पाकिस्तानी मथां मल्हाइणु फ़र्ज़ु आहे। जंहिं बाद शागिर्दियाणियुनि में तरबियती सर्टिफिकेट विराया विया। कंबर जी मुख़्तियारकार ऑफिस ॿाहिरां म्यूनसिपल इंतज़ामिया पोरियत जो रेड़ो हटाइण सां पोरियत पाण मथां छुरियुनि जा वार करे रतोरत करे छॾियो। उन मौक़े ते पोरियत यासीन ख़ानज़ादा चयो त छोला चाट विकिरो करे घर जो गुज़र कंदो आहियां। म्यूनसिपल कमेटी जे अमलदारनि नाइंसाफ़ी करे रेड़ो काए ऑफिस में ॿिहारे छॾियो आहे। हुन इंतज़ामिया खां मुतालबो कयो त नाइंसाफ़ी जो नोटिस वठी रेड़ो वापसि कयो वञे। रोड़ी तालका अस्पताल में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज जे अॻुवाण अब्दुल रशीद सोलंकी ऐं ॿियनि चयो त अस्पताल में दवाउनि जी खोट आहे। अस्पताल में नामुनासिब इलाज कयो थो वञे। मरीज़ परे परे खां इलाज लाइ सरकारी अस्पताल अचनि था, पर खेनि बहितर इलाज जी सहूलियत नथी मिले। डॉक्टरनि जूं लिखियल दवाऊं सरकारी स्टोर बदिरां पैसनि ते ख़रीद करणियूं पवनि थियूं। हुननि सूबाई वज़ीर सिहत खां मुतालबो कयो त अस्पताल में इलाज जूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो।